धाड़ेलन तरफ़ां औरताणी आवाज़ ते हिरक जी शादी जे आसिरे ते मुल्तान पंजाब खां तेगाणी जे ट्रबी तरफ़ वींदड़ घोट ऐं ॼन खे सिधूजा पुलिस बर वक़्त कार्रवाई करे मुल्तान वासिन खे अगवा खां बचाए वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनवा किलमा CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, पन्नो आकिल जे कच्चे गढ़ी तेगो धाड़ेलन जे गढ़ में पहुतल मुल्तान वासी नवीद अहमद के पंहिंजे ख़ानदान जे भातियुनि जेके उहो ॼञ करे वठी आयो हो, माई समीना, माई सकीना, माई सवेरा, माई सोनिया ऐं ॿियनि खे सदूजा गुदपुर थाणे जी पुलिस ऐं सदूजा जे DSP ज़ुल्फ़कार चाचड़ अगवा थियण खां बचाए वरितो हो आहे ऐं नवीद अहमद के गढ़ी तेगो में रहंदड़ धाड़ेलन जे टोले पारां शादी कराइण जी लालच में हिरखाए मुल्तान पंजाब खां पन्नो आकिल तालुके जे कच्चे गढ़ी तेगो जे इलाइक़े में घुराए वरितो हो। पर अहिड़ी खुड़क करे पुलिस खे पई त DSP ज़ुल्फ़कार चाचड़ ॿी पुलिस पहुची नवीद अहमद खां सॼी मालूमात वठण जी कोशिशि कई, पर हिन पहिरियां इनकार कयो। बाद में हिन खे पंहिंजी हिरासत में वठी पुलिस प्रेशर ॾेई अहिड़ी मालूमात वरिती त उहो राज़ ज़ाहिर थी वियो हो, जंहिंखे बाद में ॿुधायो वियो त उहो धाड़ेल आहिनि, अव्हांखे अगवा कंदा, अव्हांजी शादी कोन कराईंदा। जंहिं बाद नवीद अहमद खे चइनि औरतुनि समेत वापसि मुल्तान उमाणियो वियो आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची